27 डिसंबर तारीख़ जो कहिड़ो कारो ॾींहुं आहे जेको सालनि ताईं अवाम खां न विसरी सघंदो, छो जो उन ॾींहं ते न रुगो सिंध धरती ऐं पाकिस्तान जे अज़ीम लीडर खे क़त्ल कयो वियो, पर उन ॾींहं ते दुनिया जे हिक अहिड़ी लीडर खे दुनिया खां खसियो वियो जेका मुद्दतनि ताईं दुनिया वासियुनि खां न विसरी सघंदी। शहीद बेनज़ीर भुट्टो न रुगो पाकिस्तान जे चइनी सूबनि जी ज़ंजीर हुई, पर बेनज़ीर भुट्टो इस्लामी दुनिया ऐं जमहूरियत जो हिक अहिड़ो मिसाल हुई जंहिंखां सवाइ जमहूरियत जी कहाणी अधूरी आहे। उहा ॻाल्हि भला केरु नथो ॼाणे त बेनज़ीर भुट्टो खे कुझु साल अॻु रावलपिंडीअ जे उन्हीअ बाग ॿाहिरां क़त्ल कयो वियो हो जिते अॻु बि सिंध जे वज़ीर आज़म खे मौत जी निंड सुम्हारियो वियो हो। 27 डिसंबर जो ॾींहुं भला कंहिं अहिड़े दिल खां विसरी सघे थो, छो जो उन्ही बदनसीब ॾींहं जी सुबुह जेका रोशन ऐं पुरुम्मीद हुई, उहा दुनिया वासियुनि लाइ हिकु अहिड़ो सनीहो खणी आई जंहिंखे अॼु बि दुनिया वासी नाहिनि विसारे सघिया। 27 डिसंबर वारी सुबुह जॾहिं अञा बेनज़ीर भुट्टो लियाकत बाग में अवामी मेड़ खे ख़िताब करण लाइ की न पहुती हुई, तॾहिं पिंडीअ जे उन्हीअ बाग खे सख़्त सिक्योरिटी हेठि रखियो वियो। बाग जे टिनी तरफ़नि खां एंट्री गेट लॻाए उन्हनि ते वॉक थ्रू गेट लॻाया विया ऐं उते बीठल सिक्योरिटी अमलो ईंदड़ वींदड़ माण्हुनि खे चकास पात बाग अंदरि दाख़िल थियण जी इजाज़त ॾेई रहियो हो। सिक्योरिटी जे इंतज़ामनि खे सख़्त कंदे भर पासे वारनि बिल्डिंगनि जे आस पास मथां पुलिस रेंजर्स ऐं स्पेशल सिक्योरिटी एहलकारनि समेत ॻुझनि इदारनि जा माण्हू चौकस कया विया हुआ। अहिड़ी सिक्योरिटी खे ॾिसी ईअं महसूस थी रहियो हो ॼण लियाकत बाग में पीपुल्स पार्टीअ जी चेयरपर्सन बेनज़ीर भुट्टो न, पर मुल्क जो वज़ीर आज़म या सदर अची रहियो आहे। पर न ॼाण छो 27 डिसंबर जी शाम ताईं उहे इंतज़ाम ऐं सिक्योरिटी एहलकार गुम थी विया। ईअं लॻी रहियो हो ॼण उहो सभु कुझु कंहिं वॾी साज़िश जो हिसो हुजे ऐं उहो सभु कुझु प्लानिंग तहत कयो वियो हुजे। 27 डिसंबर वारे ॾींहुं मंझंदि जो 2 वॻे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पिंडीअ जे तारीख़ी बाग लियाकत बाग पहुती, जंहिंखां पोइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 3:35 ते पंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी ऐं पुरुम्मीद ख़िताब कयो। ख़िताब दौरान मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा हवाउनि में लुॾंदड़ हथ ऐं मोट में अवाम जा नारा